अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मरकज़ी अॻवान गुल मोहम्मद रिंद चयो आहे त सिंध सूफ़ियुनि ऐं बुज़ुर्गनि जी सरज़मीन रही आहे। हिन जे कुशादी हंज में हर मकतब फ़िक्र जो माण्हू ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ रहनि था, पर अफ़सोस उहो थिए थो जो सिंध जो खाईंदड़ ऐं हिते कमाईंदड़ पाण खे सिंध जो सॾाईंदड़ में ऐब महसूसु करे थो। हू हमदर्द हाउस सकरण ते मीडिया सां ॻाल्हाए रहियो हो। हुन चयो त ॿियनि सूबनि में रहंदड़ भले कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजनि या कंहिं बि क़ौम सां लाॻापियल हुजनि, पर उहे उन सूबे जी निस्बत सां सॾाईंदा आहिनि, पर उन्हनि खे सिंध में रही करे सिंधी न सॾाइण नादानी आहे। हुन चयो त हीउ उहा सिंध आहे जंहिं हिंदुस्तान मां लॾ पलाण करे ईंदड़नि खे जीअ में जायूं ॾिनियूं ऐं पंहिंजा अझा खेन ॾिना ऐं संदन रोज़गार जा ज़रिया पिणु मया करे ॾिना, पर बदकिस्मतीअ सां सियासत जे आड़ में पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि ख़ातिर कुझु तहसुब परस्त सियासतदाननि सिंध में नफ़रतनि जो ॿिज छटियो, जंहिंजो असरु अञा बि हलंदड़ आहे, पर सिंध पंहिंजे अमन वारे पैगाम ते क़ाइमु आहे। उन मौक़े ते PTI जा अॻवान निसार अहमद परियाड़, अमीर गुल रिंद, धनी बख्श मक्सी, इक़बाल रिंद ऐं साहिब खान नूनारी समेत PTI जा वर्कर पिणु मौजूदु हुआ।